अस्सलाम वालेकुम संगत। जीअं त अॼु तारीख़ 5 सितंबर 8:30 थी रहिया आहिनि। जीअं आऊं पंहिंजे घरां निकितोसि, अची हिकु दुकान ते वेठोसि जिथे छा ॾिसां, को अहिड़ो ॾुखो हिन वाक़ियो पेश आयो, सोचियो मां सां शेयर कंदो हलां। ॾिठो इलाही ॾुखनि वाक़ियो आहे, पेश करण दिलि ई कोन थी चए। पर पोइ दोस्त आयो, ॿाहिरि आयो, सोचियो मां सां शेयर करियां। काफ़ी इंतिहाई ॾुखंदड़ वाक़ियो पेश आयो। मूं सोचियो मोबाइल खीसे मां कढां, खीसे मां मोबाइल कढी ॾिसां छा ॾिसां, सर्विस ई कोन्हे। न ज़ोंग माना जेज़ में ॿिन्ही में सर्विस कोन्हे। ज़ुल्म असां पियो थिए, साऊं सुबुह ज़ुल्म कयो वियो असांखे। असांखे इंसाफ़ खपे, असुलु इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे।